कंहिंखे ख़बर हुई त बदीन ज़िले जे राहू की ॻोठ में जनम वठंदड़ मोहम्मद फाज़िल राहो सिंधी पोरियत सियासत जो जदीद हीरो साबित थींदो। वतन दोस्त जमहूरी इनक़लाबी सियासत में नुमायां ऐं मुनफ़रिद सुञाणप जी अलामत रसूलबख्श पलियो साहब जो वेझो साथी रहंदड़ मोहम्मद फाज़िल राहो 1934 ईस्वी धारे राहूकी में जनम वरितो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजे वतन पोरियत माण्हुनि ऐं इंसाफ़ ऐं बराबरी जी बहाली लाइ संदसि क़ुर्बानियूं तारीख़ जो हमेशा लाइ हिसो बणिजी वयूं। संदसि लाज़वाल क़ुर्बानियुनि ऐं बेबाक किरदार खेसि पोरियत तबक़े अंदरि अज़ीम अॻुवाण जी हैसियत में मक़बूल बणायो। पाण वतन दोस्त सियासत जो आगाज़ सिंधी अवामी तहरीक खां कयाई ऐं 1970 ईस्वी में सिंधी अवामी तहरीक जो सदर चूंडिजी वियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंधी अवामी तहरीक जे जनरल सेक्रेटरी, अवामी नेशनल पार्टी जे नायब सदर ऐं सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर तौरु पंहिंजूं ज़िम्मेवारियूं बेइंतहा सचाई, दानिशमंदी ऐं बहादुरी सां निभायाई। MRD जी तहरीक, वन यूनिट, वोटर लिस्टूं सिंधी में छपायो तहरीक ऐं जेल भरियो तहरीक दौरान बेबाक ऐं नुमायां किरदार अदा कयाई, जंहिं ते अॼु बि संदसि फ़िक्री वारिस ऐं पोरियत वारिस फ़ख़्रु कनि था। 1979 धारे हारियुनि जे हक़नि लाइ हारी कॉन्फ्रेंस कोठाइण जे ॾोह में मोहम्मद फाज़िल राहो ऐं संदसि पुट सदीक़ राहो खे जेल पिणु उमाणियो वियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मछ जेल बलोचिस्तान, नारा जेल हैदराबाद, लांडी जेल कराची, सेंट्रल जेल कराची, कोट लखपत जेल, सेंट्रल जेल हैदराबाद, डिस्ट्रिक्ट जेल बदीन ऐं खैरपुर जेल में हारी ऐं पोरियत अवाम जे हक़नि जी मालिकी करण जे ॾोह में क़ैद हेठि रहियो। शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहो खे 17 जनवरी ते गोलाहाड़ी शहर में हिकु साज़िश तहत कुहाड़ियुनि जा वार करे शहीद कयो वियो। तू कहिड़ो फाज़िल मारी दे, तू कहिड़ो फाज़िल मारी दे, तू कहिड़ो फाज़िल मारी दे। अॼु हारी हारी फाज़िल, अॼु हारी हारी फाज़िल, अॼु सिंधी सारी फाज़िल। तू कहिड़ो फाज़िल मारी दे, तू कहिड़ो फाज़िल मारी दे, तू कहिड़ो फाज़िल। शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहो खे सिंधी तारीख़ जो जदीद क़ौमी हीरो चइजे त को बि वधाउ न थींदो। सिंध जो पोरियत ऐं हारी अवाम पंहिंजे महबूब अॻुवाण खे अॼु बि शहीद अवाम तौरु सुञाणे थो। हिन साल शहीद अवाम फाज़िल राहो जी शहादत जे ॾिहाड़े 17 जनवरी ते संदसि 37वीं वरसी दादू ज़िले जे शहर वाही पांधी में मल्हाइजी रही आहे, जिते संदसि फ़िक्री वारिस शहीद अवाम खे शानदार भेटा पेश कंदा। फैक्चुअल विलेज जे ईंदड़ सिलसिले में संदसि जे फ़िक्र ऐं वाट ते अमली रोशनी विधी वेंदी। जेसी चंड सितारा रहंदा, फाज़िल तुंहिंजा नारा रहंदा। जेसी चंड सितारा रहंदा, फाज़िल तुंहिंजा नारा रहंदा। जेसी धरती वारा रहंदा, फाज़िल तुंहिंजा नारा रहंदा। जेसी धरती वारा रहंदा, फाज़िल तुंहिंजा नारा रहंदा। जेसी चंड सितारा रहंदा, फाज़िल तुंहिंजा नारा रहंदा। जेसी चंड सितारा रहंदा।